रिपोर्टर जमीर हुसैन चांडियो। काल हड़ताल का रातो दिरोज गोठ मेहर बुर्डो में तेज बरसात ऐं हवा सबब घर जी छित किरी पई, जंहिंमें रोशन अली बुर्डो ऐं संदसि पुट ज़हीर अली बुर्डो वफ़ात करे विया ऐं संदसि धीउ पिणु ज़ख़्मी थी पई। उन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़कानी जे जनरल सेक्रेटरी मोहतरम एजाज अहमद लगारी साहब लाड़कानी अस्पताल पहुची ज़ख़्मी थियल न्याणी जी अयादत कई ऐं डॉक्टर्स खे सही नमूने सां इलाज मुआलिज करण जी हिदायत कई। उन मौके ते मोहतरम एजाज अहमद लगारी साहब मुतासरा खानदान जे माण्हुनि खे चयो त पार्टी क़यादत चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं मान वारी भेण मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जिन पिणु हिन अफ़सोसनाक वाक़िए जो नोटिस वरितो आहे, असीं हिन ॾुख जी घड़ी में अव्हां सां गॾु आहियूं। पार्टी तरफ़ां मासूम न्याणी जे इलाज समेत अव्हां जी हर मुमकिन मदद कई वेंदी। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़कानी जो डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं मोहम्मद मोहसिन मशहूरी साहब पिणु मौजूद हुयो।